आदता ओ माण्हू मिठा मूंखे तूं दे दीदार करण जी आदता मजबूर आहियां मां दिल जे हथां तोसां प्यार करण जी आदता मजबूर आहियां मां दिल जे हथां तोते न ॾींदो आहियां पिरी इंतज़ार करण जी आदता ओ माण्हू मिठा मूंखे तुंहिंजे दीदार करण जी आदता मजबूर आहियां मां दिल जे हथां तोसां प्यार करण जी आदता मजबूर आहियां मां दिल जे हथां खेत मिठा हर माण्हू ते एतबार करण जी आदता ओ माण्हू मिठा मूंखे तुंहिंजे दीदार करण जी आदता मजबूर आहियां मां दिल जे हथां तोसां प्यार करण जी आदता मजबूर आहियां मां दिल जे हथां वहमी आशिक आहियां पिरी वीचार करण जी आदता ओ माण्हू मिठा मूंखे तुंहिंजे दीदार करण जी आदता मजबूर आहियां मां दिल जे हथां तोसां प्यार करण जी आदता ओ माण्हू मिठा मूंखे तुंहिंजे दीदार करण जी आदता मजबूर आहियां मां दिल जे हथां तोसां प्यार करण जी आदता मजबूर आहियां मां दिल जे हथां
रिकॉर्डिंग कंपनी में खुश आमदीद। दोस्तों असां वटि सिंध जे मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा गाना ऑडियो कैसेट सां रिकॉर्ड थियल मौजूद आहिनि। अगर कंहिं भी दोस्त के पोस्ट जे ज़रिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे उन लाइ भी राब्तो कंदा। उन खां अलावा असां टैप वारी कैसेट के भी मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं। राब्ते जे लाइ कॉल कंदा मोहम्मद फराज़ 0300 3400 570।